ॻोठ चनेसर ॻोठ आहे, वार्ड नंबर 6 जो उते जी स्कूल जी न दीवार न आहे, दो तरफ़ दीवारी आहे। ऐं उन अलावा ॿारनि जो जेको अंदरि हली पिया चेक कंदासीं त छा पोज़ीशन आहे, छा उन्हनि वटि कहिड़ियूं फैकल्टियूं छा आहिनि या न। ऐं उते जेके नंढनि ॿारनि खां बि वीचार ॿुधंदासीं ऐं मैडमनि जो वीचार ॿुधंदासीं त उहे छा था चवनि ऐं कीअं था ॿुधाइनि त असां वटि कहिड़ियूं शयूं आहिनि कहिड़ियूं। अॼु बिल्कुलु ॾिसो जेके हिन वक़्तु जेके स्कूल जा जेके असीं तव्हां वेठा आहियूं त हीउ जेको नंढड़ो हिकिड़ो ॿार आहे उहो हिकिड़ी सिर ते वेठल आहे ऐं मूंखे ख़ुदा जो कसम गवर्नमेंट ते जेको ज़ुल्म पियो अचे, नंढनि ॿारनि ते ज़ुल्म पियो कयो वञे, हीअ त नाइंसाफ़ी आहे। जिते ॿारनि जा हुननि जा वॾेरा जेके आहिनि अमेरिकन ऐं दुबई में पिया पढ़नि ऐं उते असांजे गवर्नमेंट जो सिंध में जिते रोड वठी था वञनि ऐं उते जेके ॿारनि जी तइलीम जो हालत त ॾिसो, ॿार यकीनन जेके सिर ते वेठा आहिनि। ऐं उन खां अलावा ॿी जेका नंढड़ी असांजी आहे उहो ॾिसो हिकिड़ी काठियुनि ते वेठल आहे। हीअ त ज़ुल्म जी इंतिहा आहे। हिन ते त असां गवर्नमेंट खे इहो ई चवंदासीं त घटि में घटि तव्हां ॿियो त असांखे नथा ॾियो पर असांजे बच्चनि ते त यार ज़ुल्म त न करियो यार, ख़ुदा जो कसम थो खणी ॻाल्हि करियां त हिते अलावा ॿियो तव्हांखे कैमरा में ॾेखारींदो त हुते बि जेके ॾिसो उहे बि जेके वेठा आहिनि ॿार उहे पट ते वेठल आहिनि। त हीअ त जॻह इंतिहा आहे, बिल्कुलु ज़ुल्म जी इंतिहा आहे। ऐं इन खां अलावा न फैकल्टी पखनि जी आहे न लाइट जी आहे, ॿार बिल्कुलु गर्मी में पिया आहिनि ऐं न पाणी जी सहूलियत न वॉशरूम जी आहे। छा चऊं गवर्नमेंट खे। अॼु बिल्कुलु असां मैडम खां पुछा चाहींदासीं त हमारे जेको हिन वक़्तु केतिरा ॿार आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं फैकल्टियूं। जी मैडम। अच्छा 81 ॿार आहिनि। अच्छा फर्नीचर पढ़ने स्कूल में बिल्डिंग का बनवाई है, किराना वाली है, बाहर पधरी है। असां ॿार ईअं वेठा आहिनि वीचारा, कुझु पट ते वेंदा आहिनि त कुझु ईअं वेंदा आहिनि, कॾहिं कॾहिं जाम थी वेंदा आहिनि। 81 ॿार जे एनरोलमेंट आहे त कुझु ॿार अहिड़ा हूंदा आहिनि कि असीं पट ते विहारे छॾींदा आहियूं। अच्छा मैडम, हिते अटेंडेंस कीअं न वॉशरूम जी सहूलियतूं न वग़ैरह, ॿार केॾा वेंदा आहिनि वॉशरूम लाइ? अच्छा जेकॾहिं को ॿार मोकिले वठंदो त वापसि पंहिंजे घर वेंदा आहिनि। अच्छा पोइ कोन ईंदो आहे? कोई नंढड़ा ॿार कोन वेंदा आहिनि के वापसि घर वेंदा आहिनि। तव्हां गवर्नमेंट खे छा चवंदा त कहिड़ियूं फैकल्टियूं ॾिनियूं वञनि? असांजे स्कूल जी बाउंड्री कोन्हे, जीअं असां वेठा आहियूं रस्ते जे साम्हूं आहियूं ऐं उनखां पोइ वॉशरूम हुजे जो ॿार सहूलियत सां अची वञी सघनि। केॾी महिल कंहिं उस्ताद खे बि ज़रूरत पई सघे थी त उहो बि वञी सघे। अच्छा मैडम, तव्हां घणी टीचर आहिनि? असां 2 टीचर आहियूं। 2 टीचर आहियो। हिन मैडम जे जेके वीचार ॿुधा उन खां अलावा जेके हिते 2 टीचर आहिनि ऐं हिते न का सहूलियत आहे, न ई पाणी जी का सहूलियत आहे, न ई का जेका कुर्सियुनि वग़ैरह जी आहे या डेस्कनि जी आहे, ऐं जेके किताबूं बि अचनि था उहे बि सियालानो जेके इलाही घटि था मिलनि। ऐं जेको वज़ीफ़ो जेको अचे थो न ॿारनि जी ड्रेसूं थियूं अचनि, न का शइ थी अचे, बिल्कुलु कोन थो मिले। ऐं जेके हिते ख़बर न आहे जेके बजड़ूं अचनि थियूं, चो तरफ़ दीवार जूं अचनि थियूं ऐं हीअ चवंदे हीउ ॻोठ हिकिड़ो बिल्कुलु आहे चरेदर ॻोठ जिते हिकिड़ो स्कूल आहे ऐं जिते तव्हांजी ॿारनि जी जेका हालत ॾिसी हुई, ॿार बिल्कुलु पट ते वेठा आहिनि। इन हाली कंहिंजी सिंध गवर्नमेंट जी त आहे ऐं इन खां अलावा असां कंहिंखे चऊं छा कोन्हे, छाजे लाइ मसलो आहे? लाइट कोन्हे तो लाइट जी हूंदी तव्हां बिल्कुलु पढ़ंदा आहियो न? अच्छा मुश्किलात थींदी आहे न? हाँ गवर्नमेंट खे छा चवंदा? अच्छा ऐं लाइट लॻाए ॾिनी वञे, मसलो आहे लाइट कोन्हे। ॿिया कहिड़ा मसला आहिनि हमारे स्कूल में? वॉशरूम कोन्हे? अच्छा पोइ वॉशरूम लाइ केॾा वेंदा आहियो? अच्छा
जेको चेयरमैन आहे स्कूल जो उनखां जेके चाची का वीचार ॿुधंदा हुआसीं त चाचा हिन में जेका तव्हां सां को राब्तो वग़ैरह थियो या न त हिते जेको स्कूल ते जेको चेयरमैन अचनि था तव्हां चेयरमैन आहियो तव्हां सां का ॻाल्हि ॿोल थी आहे या न नहीं को चेयरमैन कोन तो अचे मसलो सरफ ते स्कूल जो सिपल अचेनो तरी पूरो उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे असांजी जेको अॻियां दरख़्वास्त वई काफ़ी जहिड़ा असां बिल्डिंग घोड़ा घोड़ा कई 5 साल गुज़री आहिनि स्कूल जा मथां टापड़ किरनि ॿार रखी वेठा आहिनि 14 टाका लॻाया ऐं अंदरि मास्टर विहण लाइ तयारु कर सरकारी मास्टर कढाया आहिनि हिते असां एंट्री जी छोकिरियूं पर रखियूं आहिनि जेको 80-90 ॿार आहिनि पर ॿार असां तकलीफ़ 100 कंदा आहिनि हींअर अचनि कोन पिया ऐं को ॿुधण लाइ तयारु कोन्हे को मञण लाइ तयारु कोन्हे कंहिंखे तव्हांजो अॻियां साईं मुंहिंजा असां वधि में वधि दरख़्वास्त लिखियूं आहिनि पंहिंजे हर महकमे खे वज़ीर आला सिंध खे वज़ीर आज़म खे गवर्नर खे सदर पाकिस्तान खे तक़रीबन सभिनी लिखियो आहे हिते असां केपी वारा काफ़ी आया आहिनि मूवी वारा पर हुनजो को ख़र्चु कोन्हे पर छाजे करे कंहिंजी न आयली आहे नाइली कंहिंजी बि कोन्हे पर बसि के ॿुधण आहे कोन को माण्हू कोन्हे ॿुधे या सुणे या को हिसाब करे छा करे बजट जाने ईंदी हूंदी कहिड़ी बजट ॿारनि जी स्कूल जी जेका बजट अचे थी हर साल जेका वो साईं अॻु में ईंदी हुई उहो हुते हूंदो चेयरमैन कोसो उन में स्कूल जो कोन्हे उहा हितां आहे सरकिला ते स्कूल उन में उहो कढियो 2 साल 3 थी विया हाणे उन ख़तमु कयो तंहिंखां मूंखे चेयरमैन ठाहियो बजट आई आहे पर कढण मास्टर ई कोन्हे छो त ही एससी कढाए कोन ॾियण छोकिरियूं हाणे असां सां को तावन करे को मास्टर हुजे हेड मास्टर हुजे उहो बजट कढाए 2 साल जी पई आहे अच्छा घणी रुपया बजट 2 साल तकरीबन 22,000 22,000 बजट है साल जी अच्छा बजट कोन्हे ॿारनि जा पैसा ईंदा आहिनि न न ये तो जेके ॿारनि जा जेके स्कूल जी पेमेंट लाइ जेके कम वग़ैरह लाइ बजट ॾिजे उहो केरु थो खाए आख़िर कंहिंजो हथ आहे लाज़मी ॻाल्हि आहे गवर्नमेंट जे हथ हूंदो वो गवर्नमेंट जो अच्छा ये खाई वञनि ऑफिसर जेको असां आहिनि उहे ख़बर केरु थो कराए वञे असांखे का शइ सुपरवाइजर केरु आहे हिते जो पर अब्दुल करीम सुमरो अब्दुल करीम सुमरो अच्छा अॼु बिल्कुलु जेके चाचे मां वीचार ॿुधा त हिते जॾहिं स्कूल जी जेका छपरा वग़ैरह किरिया हुआ ऐं हुनमें बि जेके ॿार ज़ख़्मी थिया हुआ उन्हनि खे बिल्कुलु टांका लॻाया हुआ ऐं हुनजो चवणो त हिते बिल्कुलु एजुकेशन जेके ऑफिसर हुआ आला जेके हुआ उहे बि उन्हनि हिते विज़िट कई हुई उनखां जेके बावजूदि कुझु बि कोन थियो हो ऐं चाची इहो ई चवणु आहे त हिकिड़े ॿ चकर जेको जज साहब आयो हो विज़िट ते उन बि जेको कयो हुननि बि यकीन ॼाणायो कि त असां बिल्कुलु जेको एक्शन खणंदासीं पर कुझु कोन थियो बायोमेट्रिक सिस्टम थियो पर हिते त पहिरीं फर्स्ट अवर त ॻाल्हि सरकारी जेको स्कूल आहे हिते जी जेके 2 टीचर आहिनि सो जेके प्राइवेट रखियल जेके 7-8 हज़ार में जेका तनख़्वाह ॾिनी वेंदी आहे ऐं सरकारी जी का मुलाज़िम आहे लाज़मी ॻाल्हि आहे जेको सरकारी स्कूल आहे उनजी जेका बजट आमदनी सालनि ते अचे थी केॾां थी वञे कंहिंजे अकाउंटनि में वञे थी इहो त अॻियां ॾींहुं अव्हांखे जेको आहे पुछाणो थींदो लाज़मी ॻाल्हि आहे ऐं जेके ॿारनि उन्हनि ते ज़ुल्म न करियो जेके ॿार गर्मी में आहिनि चो तरफ़ दीवार न आहे लाइट न आहे ऐं